अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वढे जिन वढियास वरी वेजी से थिया, तुरत बधियाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास, हींड़ा तिनी पास घारत घायल न थिए। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिया दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 29 नवंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लई इहा दुआ त शाल जीतो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाव लही सघनि। वक़्त जे हिन वहिंवार में घणो कुझु बदिलजी रहियो आहे। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशूं बि नित नवां रूप धारे साम्हूं अचनि पियूं। हिकु पासे कारूझर कटण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि त ॿिए पासे क़ौमी कारकुननि खे जबरी तौर खंभे गुम कयो वञे थो। किथे वरी सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि थिए थी। मुल्क में नवां सूबा ठाहिण वारी ॻाल्हि खे ईंदड़ 28 तरमीम सां मशरूत कयो पियो वञे, जॾहिं त MQM सिंध में नवां सूबा ठाहिण ते ज़ोर ॾेई रही आहे। छाकाणि त MQM जो इहो पुराणो मुतालबो आहे त सिंध खे टोड़ियो वञे त जीअं सिंध जी राजधानी कराची खे सिंध खां धार करे अलॻि सूबो ठाहियो वञे। MQM सम्झे थी त बहितर इंतज़ाम कारी तॾहिं मुमकिन आहे जॾहिं सिंध में नवां सूबा ठाहिया वञनि ऐं नवनि सूबनि वसीले उहा सिंध में बहितर नमूने हुक्मरानी करण जा ख़्वाब ॾिसी रही आहे। पर मसइलो इहो आहे त MQM जे चवण सां सिंध खे टोड़े मुख़्तलिफ़ सूबनि में विरहाए नथो सघिजे। हिकु त इहो हसास मामिलो आहे, ॿियो त नवां सूबा ठाहिण लाइ आइन में तरमीम करणी पवंदी। जेकॾहिं उहा तरमीम पीपल्स पार्टी अखियूं बंदि करे अमल में आणे थी त उन सां पीपल्स पार्टी लाइ सिंध में साह खणण बि ॾुखियो थी पवंदो। असां सम्झूं था त सिंध में कंहिं बि नए सूबे जी का बि ज़रूरत न आहे। बहितर इंतज़ाम कारी वसीले मसइलनि खे हल करे सघिजे थो। कराची खे ॿियनि इलाइक़नि सां भेट में सभ खां वधीक बजट ॾिनी वञे थी। इहो बि सच आहे, पर इहो बि सच आहे त उहे धुरियूं जिन खे शहरनि जी मालिकी करणु घुरिजे उहे मालिकी न करे सघियूं आहिनि। पीपल्स पार्टी वसीला लुटींदी रही आहे। पीपल्स पार्टी शहरनि खे संवारण सुधारण बदिरां भड़भाग इन करे बि बणायो आहे जो पीपल्स पार्टी जा अॻवाणी करप्शन में मुलविस रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु इहे इतला बि पिणु मिलंदा रहिया आहिनि त जेके बि धुरियूं इक़्तिदार में रहंदियूं आयूं आहिनि उन्हनि शहरनि खे उजाड़ियो आहे ऐं अहिड़ो उजाड़ियो आहे जो उहे अञा ताईं आबाद थी न आहिनि सघिया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो तरक़ियाती फंड शहरनि जी तरक़ी ते ख़र्च कया वञनि। नवनि सूबनि बदिरां बहितर इंतज़ाम कारी वसीले शहरनि खे सुहिणो बणायो वञे। रहवासियुनि जा अहज ख़तमु कया वञनि, ॾुखियायूं ख़तमु कयूं वञनि त जीअं शहरी सुख ऐं सलामती सां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। डिसंबर जो महीनो अची रहियो आहे। डिसंबर जो महीनो जॾहिं बि ईंदो आहे त उन जे पहिरें हफ़्ते खे सक़ाफ़ती ॾिहाड़े तौरु मल्हायो वेंदो आहे। साल 2010 खां शुरू थियल सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण वारो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थियो आहे जो उन ॾिहाड़ खे विरहायो वियो आहे। कॾहिं कॾहिं मुख़्तलिफ़ मीडियाई चैनल मुख़्तलिफ़ उनवाननि हेठि हिन ॾिहाड़ खे मल्हाईंदा रहिया आहिनि। न ॼाण इहो अलाए छो कंदा रहिया आहिनि, छो त सिंध हिकिड़ी आहे, उन जी सक़ाफ़त बि हिकिड़ी आहे, त पोइ सक़ाफ़त जा ॾिहाड़ा धार धार छो? हूअं बि सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो सभ खां वॾो फ़ाइदो सिंधी सक़ाफ़त जे हुनरमंदनि खे थियो आहे। अजरक ठाहींदड़नि, सिंधी टोपी जे कारीगरनि, सिंधी भर्त भरींदड़नि, कोंभरनि ऐं ॾखणनि खे बि उन सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां तमामु घणो फ़ाइदो रसियो आहे। हिकु लिहाज़ खां ॾिसिजे त जंहिं नमूने सिंध जूं सक़ाफ़ती शयूं गुम ऐं मतरूक थी रहियूं आहिनि, उन्हनि खे वरी नए सिर सां मञता मिलण जो दौरु शुरू थियो आहे।
जैसां सिंधी सकाफ़त जा गुम थी वियल हुनरमंद वरी जागी पिया आहिनि। जॾहिं खां सकाफ़त जे सालियानी ॾींहं जी रिवायत पई तॾहिं खां सिंध जे सकाफ़ती सनतनि में नओं साह पइजी वियो आहे। उहा सिंधी मीडिया ई आहे जो उन सकाफ़त वारे ॾींहं ते माण्हुनि जे गॾु थियणु, ख़ुशी मल्हाइणु, घुमणु, रक़्स करणु ऐं पंहिंजा सकाफ़ती वेस वॻा पाइण सां गॾु उन ॾींहं ते कंहिं न कंहिं पैगाम ॾियण जी बि रिवायत विधी आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां पिणु असीं सकाफ़त जे ॾिहाड़े ते सकाफ़त खे भेटा पेश कंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु सिंध बाबति बि ॻाल्हाईंदा आहियूं ऐं सिंध जा उहे रंग अवाम आॾो आणण जी कोशिशि कंदा आहियूं जेके अॼु बि वेसर जे वर चढ़ी विया आहिनि। असीं सकाफ़ती मुशाइरनि तोड़े सकाफ़ती तक़रीबनि खे पिणु नशर कंदा आहियूं ऐं अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। अचो हिन भेरे सकाफ़त जे ॾिहाड़े ते इहो वचन कयूं त पाण पंहिंजी धरती लाइ जा खोड़ींदासीं ऐं धरती जा मुहाफ़िज़ थी जदोजहद जारी रखंदासीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था ख़ूबसूरत लेखक नदीम अख्तर जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे IMF रिपोर्ट कुझु त आहे जंहिंजी पर्दादारी आहे। उन ॾींहुं पाकिस्तान बाबति IMF जी हिकु रिपोर्ट ते तमामु घणो बहस थियो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त उहे सियासी नज़रियाती हल्का जेके हमेशह IMF खे पाकिस्तान जी मुआशी बदहाली जो वॾो ज़िम्मेवार सम्झंदा रहिया आहिनि, उहे बि अॼुकल्ह हिन आलमी इदारनि जी तारीफ़ कंदे नज़र अचनि था। असल ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जी मुआशी ज़वाल जा जेके सबब हिन रिपोर्ट में बयानु कया विया आहिनि उहे का IMF जी गैर मामूली तहक़ीक़ जो नतीजो न आहिनि, छो त पाकिस्तानी मीडिया केतिरनि ई सालनि खां उन्हनि ॾांहुं इशारो कंदी पई अचे। माज़ी में जॾहिं मग़रिब लाइ पाकिस्तान स्ट्रेटेजिक अहमियत रखंदड़ मुल्क हो त उन जी ख़तरनाक बीमारियुनि जी न सही तशख़ीस कई वई न इलाज। अॼु जॾहिं दुनिया जो मुआशी सियासी माहौल बदिलजी चुको आहे ऐं पाकिस्तान जहिड़ा बहरान सटियल मुल्क हाणे अॻे वांगुरु पसंदीदा न आहिनि रहिया, तॾहिं उन्हनि खे सख़्तु लहजे में जल्द पंहिंजा मामला दुरुस्त करण जो चयो पियो वञे। रिपोर्ट खे आम करण जी शर्त दरअसल पाकिस्तान लाइ हिकु वार्निंग आहे त जेकॾहिं मौजूदा प्रोग्राम दौरान कयल सुधारनि ते अमल न थियो त पोइ मुल्क खे ॿीहर पंहिंजे हाल ते छॾियो वेंदो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेके हालतूं मुल्क खे दरपेश आहिनि उहे हरगिज़ नागुज़ीर न हुयूं, बल्कि उन्हनि खां आसानी सां बची सघिजे पियो। सोवियत यूनियन जे टुटण ताईं टीह दुनिया जा ग़रीब मुल्क ॿिनि आलमी ताक़तनि जे विच में पिसजी रहिया हुआ ऐं गैर जानबदार रहणु तक़रीबन नामुमकिन हो, पर सर्द जंग जे ख़ात्मे 1990 वारे ॾहाके में जदीद टेक्नोलॉजी जी तेज़ी सां तरक़ी टीह दुनिया जे ग़रीब मुल्कनि लाइ मुआशी इनकलाब जा बंदि दरवाज़ा खोलिया। हाणे घटि जॻह ऐं घटि तइदाद में आला हुनरमंद महिनती कारकुन वॾे पैमाने ते आला मयार जूं सस्तियूं शयूं पैदा करे सघंदा आहिनि। जिन मुल्कनि वक़्तु ज़ाया न कयो ऐं पंहिंजे पुराणे पेचीदा सनती निज़ाम खे तेज़ रफ़्तारी सां सुधारण ज़रिए तब्दील कयो, उहे गुज़िरियल 35 सालनि में हैरत अंगेज़ तरक़ी करे विया। असांजे भरपासे जा दोस्त ऐं मुख़ालिफ़ मुल्क उन्ही जा वाज़े मिसाल आहिनि। भारत 1971 ताईं मुआशी इशारनि में पाकिस्तान भारत खां अॻिते हो। पाकिस्तान जी तरक़ी जी शरह 6% खां वधीक जॾहिं त भारत जी 3.5% हुई। हाणे 2025 में भारत जी GDP $4.2 ट्रिलियन आहे, जॾहिं त आमदनी फ़ीकस $2800, ख़वानदगी 77.7% आहे, जॾहिं त उमिरि 69.8 साल आहे। यादि रहे त 1991 में भारत सोन गिरवी रखी IMF खां कर्ज़ु वरितो हो। 1971 में असां खां बांग्लादेश बि काफ़ी पुठिते हो ऐं हुन जो शुमार दुनिया जे ग़रीब तरीन मुल्कनि में थींदो हो, पर गुज़िरियल 14 सालनि में मुआशी तरक़ी जी वाध सरासरी तौरु 6.2
3% रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त आबादी में वाधि सिर्फ़ु 1.2% आहे। श्रीलंका खे जेकॾहिं ॾिसिजे त तेज़ी सां हू बहाली तरफ़ वियो आहे, जॾहिं त GDP 96 खां 98 अरब डॉलर आहे, जॾहिं त फ़ी माण्हू जी आमदनी $4,516 ताईं आहे। बेरोज़गारी जी शरह 4.4% आहे, जॾहिं त वधि में वधि उमिरि 77 साल आहे। पाकिस्तान जी सूरतहाल ते नज़र डोड़ाइजे त ॾाढी अफ़सोसनाक आहे। GDP 410 अरब डॉलर आहे, जॾहिं त फ़ीकस आमदनी $1,700, ख़वानदगी 62% ऐं औसत उमिरि 67.3 साल आहे। गुरबत 25.3% खां बि वधी चुकी आहे। हर साल 15 खां 20 लख नौजवान बेरोज़गारी जी मार्केट में अचनि था, जिन मां 21% खे नौकरी नथी मिले। 5 खां 14 साल उमिरि जा 2.40 करोड़ ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। 22% ॿार ग़िज़ाई खोड़ जो शिकार आहिनि ऐं उमिरि जे हिसाब सां वधनि बि नथा। वर्ल्ड बैंक ऐं यूनिसेफ मूजिबि पाकिस्तान में ॿारनि जी मौत जी शरह ॾखण एशिया में सभ खां वधीक आहे। 1000 पैदाइश मां 54 ॿार 1 साल मुकमिल थियण खां अॻु फ़ौत थी वञनि था। असली सवाल मसइला सभिनी खे ख़बर आहिनि, हल छो नथो थिए। हाणे IMF बि पाकिस्तान जे मुआशी ज़वाल ते मुहर लॻाए छॾी आहे, पर वॾो सुवाल इहो आहे त जॾहिं सभु सबब सभिनी जे ॼाण में आहिनि त पोइ उन्हनि ते अमल छो नथो थिए। जवाबु सादो आहे, पर अमल ॾाढो ॾुखियो। मईशत खे अशराफिया जी गिरफ़्त मां आज़ादु करायो वञे, सियासी मज़हबी ऐं नज़रियाती तरजीहूं उन ते ज़बरदस्त मढ़ियूं न वञनि, मईशत खे पंहिंजे कुदरती माहौल में साह खण ॾिनो वञे। हीउ सभु नज़री तौरु सवलो, पर अमली तौरु इंतिहाई मुश्किल आहे। लॻे थो त IMF बि उन नतीजे ते पहुची वई आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त 186 सुफ़नि जी रिपोर्ट लिखी हुकूमत खे उहा आम करण ते मजबूर न करे हा। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक नदीम अख्तर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण ज़िक्र पए कयो त IMF जो। छा तव्हां कॾहिं ॿुधो आहे त व्याजखोर कॾहिं कर्ज़ वठंदड़ ते रहम कयो हुजे? हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त IMF खे पाकिस्तान ते रहम आयो आहे। IMF पाकिस्तान ते करप्शन ऐं गवर्नेंस बाबति 186 सुफ़नि जी तफ़सीली रिपोर्ट तयारु कई, जंहिंखे असांजी हुकूमत गुज़िरियल 3 महीननि खां दॿाए वेठल हुई। पर जॾहिं IMF साफ़ चयो त रिपोर्ट खे शाया करियो, न त ईंदड़ कर्ज़ न मिलंदो, त हुकूमत खे मञणो पियो। रिपोर्ट में चयो वियो त मुल्क जा सभु वसीला अशराफिया ॾांहुं मोड़िया पिया वञनि। हर साल तक़रीबन 2 अरब डॉलर यानी 55,000 अरब रुपया जी करप्शन थिए थी। IMF तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त ईंदड़ 3 खां 6 महीननि में सख़्तु सुधारा कया वञनि, त ईंदड़ 5 सालनि में तरक़ी 5 खां 6% ताईं थी सघे थी। टैक्स निज़ाम अशराफिया जे फ़ाइदे लाइ ठहियलु आहे। कानून ॼाणी वाणी ॾुखिया रखिया विया आहिनि त चोर आसानी सां लिकी सघनि। करप्शन सां लाॻापियल मनी लॉन्ड्रिंग वधी रही आहे, ख़ासि तौरु बैंकिंग, रियल एस्टेट, तामीर, पब्लिक प्रोक्योरमेंट ऐं सियासतदान हाई रिस्क शोबा आहिनि। पाकिस्तान में अंदरूनी ऑडिट जो निज़ाम ई नाहे। आइनी पार्लियामानी निगरानी बि तमामु कमज़ोर आहे। वफ़ाक़ में 40 खरब रुपया ऐं सूबनि में उनखां बि वधीक अवामी फंड किथे ऐं कीअं ख़र्च थियनि था, उनजो को सही हिसाब किताब न आहे। IMF ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान जी ऑफिस खे मुकमिल तौरु आज़ादु करण जो मुतालबो कयो आहे। UNDP मूजिबि पाकिस्तान में मिडल क्लास 36% ते आहे, गुरबत 45% ऐं बेरोज़गारी 7% ताईं पहुची वई आहे। अशराफिया मुल्क ते क़ाबिज़ आहे। टैक्स छूट, मुफ़्त ज़मीन, सब्सिडी ऐं ख़ासि मराइतूं पाण लाइ वठी रही आहे। गवर्नेंस ठीकु करियो, शफ़ाफ़ियत आणियो, इंसाफ़ ॾियो, न त मईशत कॾहिं बि मज़बूत न थींदी। पर अफ़सोस IMF ऐं गॾियल क़ौमनि जो इदारो उन अशराफिया खां सुधारा आणण लाइ चई रहिया आहिनि, जेके सॼे निज़ाम ते क़ाबिज़ थी पंहिंजा खीसा भरे रहिया आहिनि।
नाम्यारे शाइर वफ़ा नाथन शाही लिखियो त हवस जो ख़प्त आहे प्यार कोन्हे, वफ़ा इंसानी संसार कोन्हे, हलियो आ घर जा सभु भाती सुमारे, ॿुधो थम अॼु बि पहिरेदार कोन्हे। हिजाबन में ढकियल जलवा ऐं जज़्बा, मिठाई ऐं विसर जो किरदार कोन्हे, सॾायल यार जी शादी में आहे तॾहिं को हार ऐं सिंगार कोन्हे। मरूं बेमौत छो कंहिं बेवफ़ा ते, वफ़ा ही प्यार जो मयार कोन्हे। हर रात आहे ज़ुल्म जी, हर ॾींहुं कहर जो, ही चाल आह शहर जी, ही हाल शहर जो, हर दिल अज़ीज़ जंहिं पे चयो पाण खे सदा, साबित थियो सो शख़्स न पंहिंजो न दहर जो। अखियूं खुलियूं त सिंध सॼी चंड थी पई, चहिरो ॾिठमि जो ख़्वाब में रज़ाक महर जो। मूंखां सवाइ केरु न पीअंदो अड़े कलाल, शरबत जो नाह जाम, ही जाम आह ज़हर जो। को बि सॼी हयात निभाए नथो वफ़ा, को शख़्स आह पल जो ऐं को शख़्स पहर जो। न कोई गुल न कोई खार छाहे, अॼोके बाग़ जो मयार छाहे, रुगो ॼाणे जवानी पोइ न ईंदी, न ॼाणे प्रीत छाहे प्यार छाहे। किथे इंसानियत जो नाम कोन्हे त पोइ मौला सॼो संसार छाहे। हू रांदे कीअं जीअं खेॾे थो दिलि सां, हू रांदी के जीअं खेॾे थो दिलि सां, न ॼाणे दिलबरो दिलदार छाहे। वफ़ा उणतुण जी कश्ती मां लही आ, मज़ो हिन पार आ हुन पार छाहे। पहाड़ सुरकनि सां पघराए छॾियोसीं, रूठल महबूब परचाए छॾियोसीं, अव्हां जे काकुलनि जी छांव ख़ातिर सॼी जन्नत खे ठुकराए छॾियोसीं। विसाणल मशलनि ते रत रोई, फिटल थाकनि खे चमकाए छॾियोसीं, अंधेरनि में खिड़ियासीं चंड बणिजी, चिबनि चमड़नि खे चेड़ाए छॾियोसीं। संदसि बेहोश रुख़सारनि ते रोई, सुतल जज़्बनि खे जाॻाए छॾियोसीं। वफ़ा सूरी घणो निर्घट निपोड़ियो, जमालो पोइ बि ॻाए छॾियोसीं। पंहिंजे वस में जॾहिं हयात हुई, तोखे हर मौत खां निजात हुई। ॾींहं जो बि न केरु ॾिसंदो हो, जंहिं ज़माने में तुंहिंजी राति हुई। हर गिरेबा में मुंहुं विझी ॾिठमि, सीने सीने में तुंहिंजी ज़ात हुई। हर तरफ़ बेशुमार लाशा हा, जंग में जीत हुई न मात हुई। हा किरी हो हुसैन खे पाणी, हा किरी हो हुसैन खे पाणी, वरना सॾपंध ते फिरात हुई, जे वफ़ा प्यार कोन पहुचे हा, सख़्त मुश्किल में मुंहिंजी ॾात हुई। मूंखे ॿोड़े न तार जा हाणे, यानी ॿीहर न मार जा हाणे। मुंहिंजे लुड़कनि सां पंहिंजे मुर्कनि सां, नौजवानी गुज़ार जा हाणे। जिस्म जा गुल छणी वेई सारा, रूह जा फट बुहार जा हाणे। मुंहिंजो राहूं रुली वयूं आहिनि, पंहिंजो राहूं निहार जा हाणे। कोन तो वटि वरी वफ़ा ईंदो, खेसि ख़्वाबनि में सार जा हाणे। को चैन सज़ा वांगुरु, को दर्द दवा वांगुरु, मां तुंहिंजी बका वांगुरु, तूं मुंहिंजी फना वांगुरु। मेलाप खां अॻु विछड़णु बेजुर्म सज़ा वांगुरु, मतिलब जी मोहबत आ बेफैज़ दुआ वांगुरु। चाहत खां सिवा रिश्तो बेरंग हिना वांगुरु। तन्हाई में सारूणी, काढ़े में हवा वांगुरु। हर सोच मुनाफ़िक जी जूते में बला वांगुरु। काफ़र तो थियां शायदि को शख़्स ख़ुदा वांगुरु। बरसियो हां सराबनि ते सावण जी घटा वांगुरु। गुलशन में वफ़ा आहे, सहरा में सदा वांगुरु। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर वफ़ा नाथन शाही जी ख़ूबसूरत शाइरी। ख़ूबसूरत लेखक सामी मेमण। अदब में मज़ाहिमत नाहे थींदी छा, जे उनवान हेठि लिखियो। अदब हमेशह इंसान जे अहसास फ़िक्र ऐं तजुर्बे जो आइनो रहियो आहे, पर जॾहिं उहो आइनो ताक़त ख़ौफ़ या मुफ़ाद सां धुंधलाइजी वञे तॾहिं समाज जी असल सूरत बिगड़ी वञे थी। अॼु जॾहिं दुनिया सियासी मुआशी ऐं इख़लाक़ी बहराननि मां
गुज़री रही आहे तॾहिं सवाल उभरे थो त जेकॾहिं अदब मां मज़ाहिमत ख़तमु थी वञे त छा बचंदो। अदब रुगो लफ़्ज़नि जो हुस्न न आहे बल्कि फ़िक्र, शऊर ऐं सचाई जे इज़हार जो औज़ार आहे। उहो समाज जो ज़मीर आहे जेको वक़्त जे ज़ुल्म, नाबराबरी, मुनाफ़क़त जे ख़िलाफ़ आवाज़ बणिजे थो। फ़लसफ़ी सुकरात खां वठी शाइर शाह लतीफ़ ताईं अदीबनि जो कमु हमेशह इंसानी आज़ादी ऐं हक़नि लाइ जदोजहद रहियो आहे। अदब समाज खे सच ॿुधाइण जी तरबियत ॾिए थो। उहो माण्हुनि खे सोचणु, सवाल करण ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ बीहणु सेखारे थो। सिंध जो अदब हमेशह मुखालफ़त ऐं सचाई जी अलामत रहियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त ऐं बेदल जहिड़ा शाइर पंहिंजे बैतनि वसीले ज़ुल्म, जबर ऐं तबक़ाती नाबराबरी ख़िलाफ़ फ़िक्री मज़ाहिम जो आवाज़ बणिया। शाह लतीफ़ जो मारे दरअसल मज़ाहिम जो इश्तिहारो आहे जंहिं वतन, वक़ार ऐं सचाई ते सौदेबाज़ी न कई। पाकिस्तान जी तारीख़ में जॾहिं आमरियत, सेंसरशिप ऐं सियासी जबर वधियो तॾहिं फ़ैज़ अहमद फ़ैज़, हबीब जालिब, फ़हमीदा रियाज़, शेख अयाज़ ऐं सिराजुल हक़ मेमण जहिड़ा अदीब साम्हूं आया जिन कलम खे तलवार बणायो। उन्हनि लफ़्ज़नि सां ज़ुल्म जी धरती कपे छॾी। फ़ैज़ जो कोल, हम परवरिशे लोहो कलम करते रहेंगे, अॼु बि अदबी मज़ाहिम जो नारो आहे। पर साॻे वक़्तु अहिड़ा बि दौर आया जिते केतिरा ई लेखक ऐं शाइर ख़ौफ़, मुफ़ाहिमत या मुफ़ाद परस्ती जो शिकार थिया। आमरितनि जे दौर में केतिरनि अदीबनि ताक़तवर हलकनि सां कुर्ब हासिल करण लाइ ख़ामोशी इख़्तियार कई या पंहिंजी लिखत खे गैर सियासी जो नालो ॾेई पासे थी बीठा। उहा बुज़दिली अदब जे रूहनि खे कमज़ोर कंदी रही ऐं लफ़्ज़नि मां हरारत ख़तमु थी वई। दुनिया जी तारीख़ में अदब हमेशह ज़ुल्म ख़िलाफ़ बीठो आहे। फ्रांस जो विक्टर ह्यूगो, रूस जो टॉलस्टॉय, अमेरिका जो लैंगस्टन ऐं अरब दुनिया जो महमूद दरवेश सभु पंहिंजे वक़्त जे इस्तेहसाली निज़ाम ख़िलाफ़ फ़िक्री बग़ावत जो हिसो बणिया। अदब जी मज़ाहिमत न रुगो सियासी पर इंसानी आज़ादी न हुजणु, औरतुनि जे हक़नि फ़बाइण, नस्ल परस्ती ऐं इस्तेहसाल ख़िलाफ़ पिणु रही आहे। इहो ई सबबु आहे जो हक़ीक़ी अदब हमेशह गैर जानिबदार ऐं सचो हूंदो आहे। हाणोके दौर में जॾहिं समाज डिजिटल मालूमात, सियासी प्रोपेगेंडा ऐं मुआशी मजबूरियुनि जे जार में फाथल आहे, अदीब नवनि चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। केतिरा ई अदीब पंहिंजी तख़लीक़ खे गैर जानिबदार रखण जी कोशिश में ख़ामोश तमाशाई बणिजी विया आहिनि। जॾहिं त कुझु अदीब सोशल मीडिया ते लफ़्ज़ी मज़ाहिमत जारी रखियो पिया अचनि। बहरहाल सच इहो आहे त अॼु जो अदीब ताक़तवर सियासी मुआशी निज़ाम जे अॻियां कमज़ोर लॻी रहियो आहे। जिते किताब विकिरे जी मंडी में बदिलजी विया आहिनि, अदीब जे ज़मीर ते बि मार्केटिंग जो दॿाउ आहे। नतीजे तौरु फ़िक्री आज़ादी महदूद ऐं लफ़्ज़ बेअसर थींदा पिया वञनि। साइंसी नुक़्ते नज़र खां ॾिठो वञे त समाज हिकु ज़िंदह निज़ाम आहे जेको तवाज़न ऐं तब्दीली ॿिन्ही ते भाड़े थो। अदब उन निज़ाम जो इख़लाक़ी मुदाफ़ती निज़ाम आहे। जेकॾहिं उहो कमज़ोर थी वञे त समाज में बीमारी वधी वञे थी। अदब बग़ैर मज़ाहिम जे रुगो तफ़रीह या नकालत बणिजी वञे थो, जेको शऊर न पर सुस्त फ़िक्र पैदा करे थो। जॾहिं लफ़्ज़नि में ख़ौफ़ अची वञे त हक़ जे आवाज़ खे कोन ॿुधी सघंदो। अदब जी बका मज़ाहिम सां आहे। अदब जो हक़ीक़ी कमु ताक़त जे ख़ुशामदी न पर सच जी हिमायत आहे। अदीब जो कलम तॾहिं ई ज़िंदा रहे थो जॾहिं उहो ज़मीर जी तर्जुमानी करे। जेकॾहिं अदीब ख़ामोश थी वियो त समाज जो फ़िक्र बि मरी वेंदो। उन करे मज़ाहिमत अदब जी ऑक्सीजन आहे। जॾहिं अदब मां मज़ाहिमत ख़तमु थींदी तॾहिं इंसान जो शऊर बि ख़तमु थी वेंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सामी मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त हीअं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्रामनि में सचाई जा सॾ वर्णाईंदा आहियूं, तारीख़ जा अमल वर्क अव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु उहा मौसीक़ी, उहे कलाम पिणु पेश कंदा आहियूं जेके
हर दिल जी तर्जुमानी कंदा आहिनि। यादि माज़ी जा वर्क वरायूं था ऐं ख़ूबसूरत लिखणी पेश करियूं था। 50 साल अॻु जी मिठी सां हिकु निढड़ी मुलाक़ात, मिठी शहर बाबति ख़ूबसूरत किताब मां ख़ूबसूरत इंतख़ाब आहे। ख़ूबसूरत लेखक नज़ीर साहिड़ लिखे थो। मिठी कॉलेज जी लाइब्रेरी घुमंदे नज़र हिकु किताब जे ते पई, रोज़नामा मिठी। साईं सतार वसनाणी खां सिर्फ़ु उन किताबचे बाबति पुछियमि ऐं साईं तफ़सील सां किताबचे जे मुसनिफ़ प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद मसूद अहमद बाबति अक़ीदत वारे अहसास सां शर्सार थी ॿुधायो त हिन कॉलेज जो बुनियादु रखंदड़ प्रोफेसर मसूद अहमद हो। हुन जे नाले सां ई डिजिटल लाइब्रेरी मनसूब थियल आहे। किताबचो इशू करायो ऐं घर अची हिकिड़ी वेहक में पढ़ी पूरो कयमि। किताबचे में के ॻूढ़ियूं ॻाल्हियूं न आहिनि। फ़लसफ़े मंतक़ ऐं शाइरी ते को मुदलिल बहस न आहे। तर्जी तारीख़ बि न आहे। 40 सुफ़नि ते मुश्तमिल किताबचे में प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद मसूद अहमद उहे मुशाहिदा तहरीर कया आहिनि जेके हुन मिठी में बदिली थी अचण वारे अरसे दौरान लिखिया। सिंध जो वतन दोस्त तारीख़दान पीर हसामुद्दीन राशिदी हमेशह चवंदो हो त जेकॾहिं अव्हां चाहियो था त अव्हां पंहिंजे माज़ी जी तारीख़ दरबारी मुर्खनि वारी न पढ़ो बल्कि अवामी पढ़ो त उन लाइ इहो लाज़मी आहे त तव्हां पाण ई उहा तारीख़ लिखो। पंहिंजी ज़िंदगी में रूनमा थींदड़ रोज़ानी वारा सियासी समाजी सक़ाफ़ती मामला लिखो। उन जो छेद कयो। जेको सच आहे उहो लिखो। समाज में थींदड़ उथल पुथल सियासी मज़हबी लसानी समाजी तब्दीलियुनि ते लिखो। वाक़े ऐं मामलनि ते लिखो। अवाम जी जदोजहद हुक्मरान जे ज़ुल्म ते लिखो। उहा ई अॻिते हली अवामी तारीख़ हूंदी ऐं असांखे पंहिंजे माज़ी जी अवामी तारीख़ लाइ पोइ कंहिं दरबारी तारीख़ लाइ ॾिसणो न पवंदो। प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद मसूद अहमद बि हिन किताबचे में मिठी खे उन वक़्तु जीअं ॾिठो ईअं ई लिखियो। इहो मुमकिन आहे त किथे किथे हूअ पंहिंजे हिकु मख़सूस ज़हनी फ़िक्री या हिकु अलॻि सक़ाफ़ती पस मंज़र में मक़ामी वाक़िअनि या मामलनि खे थोरो ॿी अख सां ॾिठो हुजे ऐं उन रुख़ में उन्हनि जो ज़िक्र बि कयो हुजे। पर मजमूई तौरु प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद मसूद अहमद हिन किताबचे में पंहिंजे सफ़र जो ज़िक्र कयो आहे। उन वक़्तु यानी 50 साल अॻु मिठी कीअं हुई, हितां जे समाजी ऐं सक़ाफ़ती ज़िंदगी ऐं माण्हुनि जी रहणी कहणी उथी वेठीअ जो मुख़्तसरन ज़िक्र कयो आहे। उहे यादगिरियूं पढ़ण वक़्तु आम ऐं रिवाजी लॻनि थियूं, पर उन्हनि में बि थर जे हिकु दौर जी झलक आहे। तब्दील थियल मिठीअ जे वेझे माज़ी सां हिन दौर जी नस्ल जी हिकु मुख़्तसर मुलाक़ात जो समान आहे। डॉक्टर साहिब जे किताबचे मां बुनियादी ऐं कुझु गैर ज़रूरी यादगिरियुनि खे छॾे बाक़ी चूंड ऐं दिलचस्प ॻाल्हियुनि जो तर्जुमो करे हिते लिखां थो। जीअं उन्हनि मां 50 साल अॻु जी मिठी सां डॉक्टर मसूद अहमद जी कलम ज़रिए हिकु मुख़्तसर मुलाक़ात थी सघे। अक्टूबर 1974 हुकम मिलियो मिठी वञो। पहिरीं नंबर ते मिठी पहुतुसि। या ख़ुदा ही कहिड़े माग ते पहुतो आहियां। ज़रे वीरानों से उठते थे तमाशा देखने। चश्मे हैरत बन गई थी गर्दश लैलो निहार। मिठी नालो केॾो न प्यारो ऐं मिठो आहे, जंहिंजी माना प्यार पाबो ऐं चुमी आहे। ग़ालिब जो हिकु शेर यादि अचे थो पर मुकमिल नथो लिखां छो जो उनजो ॿियो हिसो ख़तरनाक आहे। इन शेर में का बि अहिड़ी ख़तरनाक ॻाल्हि त न आहे जंहिंजे ख़ौफ़ खां डॉक्टर साहिब उन शेर खे अधूरो छॾियो। बहरहाल पढ़ंदड़नि खे तजस्सुस में रखण बदिरां आऊं उहो शेर हिते लिखां थो। अव्हां ई फ़ैसिलो कयो उन में ख़तरे जी कहिड़ी ॻाल्हि आहे। गुणचए ना शगुफ्ता को दूर से मत दिखा के यूं, बोसा को पूछता हूँ मैं मुँह से मुझे बता के यूं। मिठी जंहिंजो नालो जीअं मूं अॻु बि चयो त वणंदड़ ऐं प्यारो आहे, पर अहल ज़ाहिर वारनि जे लाइ ही माग रहण जोॻो न आहे। कंहिं वक़्त में सिंध में मिठी माना कारे पाणी वारो हंधु आहे। शायदि उन करे मुंहिंजे हिकु मोहसिन जॾहिं मुंहिंजे हिते अचण जो ॿुधो त छिरक भरे चयाईं अॻूणे ज़माने में हिते क़ैदियुनि खे मोकिलियो वेंदो हो ऐं मूं विराणियो क़िबला साईं हाणे आज़ादु माण्हुनि खे मोकिलियो वेंदो आहे। हिते जेकॾहिं इंडेमान जज़ीरे जे क़ैदी मौलाना फज़ुल हक़ ख़ैराबादी जहिड़े माण्हू खे मोकिलियो वञे हा त शायदि दर्द मां भरियल
अहिड़ा मरसिया लिखी हा जो माण्हू तड़पी पवनि हा, या मिर्ज़ा ग़ालिब मिठी अचे हा त हूअ अहिड़ा नोहा सरजे हा जो ॿुधंदड़ दीवारनि सां पंहिंजा मथा टकराइनि हा ऐं दीवाना बणिजी पवनि हा। आउं हिते जॾहिं पहुतुसि ऐं जंहिं कॉलेज में मुक़ररु थी आयुसि उन कॉलेज जो नालो त हो, पर कॉलेज न हुई। स्टाफ नाले का बि मख़लूक न हुई। सिर्फ़ु हिकिड़ो नाले में दफ़्तरी फ़ाइल मौजूदु हो, उहो ई सभु कुझु हो। बाक़ी अलाह अलाह ख़ैर सलाह। मिठी जॾहिं हिन हैरत कदे में पहिरीं आउं आयुसि, उन खां पोइ कॉलेज आयो। अव्हां खे इहा हैरानी ज़रूरु थींदी त भला इहो बि किथे थियो आहे जो पहिरीं प्रिंसिपाल अचे ऐं पोइ कॉलेज। अव्हां जो हैरान थियणु बजा, पर यकीन करियो मूंसां ईअं ई थियो। ऑफिस जुड़ी, कमु थोरो घणो शुरू थियो, स्टाफ आहिस्ते आहिस्ते ईंदो रहियो ऐं रौनक जो हिकिड़ो नओं जहान जुड़ंदो वियो। पर जेको बि पहिरियों भेरो हिते आयो थे उनजा होश हवास ख़ता थी विया थे। छो न थियनि? मिठी माॻ ई अहिड़ो आहे जेको जवाननि खे पोढ़ो करे छॾे ऐं पोढ़नि खे अवधी आरामी करियो छॾे। आहे बि वाक़ई अजीब माॻ। किथे बि हादिसो थिए, पाकिस्तान जे कंहिं बि इलाइक़े मां अव्हां आसानी सां कराची पहुची सघो था, पर मिठी मां अव्हां कराची पहुचो कते न। सुबुह जो इतला निकिरे राति ताईं हिते पहुचंदो, उनजी बि पक नाहे। जॾहिं आउं हिते आयुसि इहो सोचे सोचे अधमोह थी पियो हुअसि त जेकॾहिं पोयां को मरी वियो त उनजे जनाज़े में कीअं पहुचंदुसि। पर जेकॾहिं आउं हिते मरी वियुसि त भला मुंहिंजो छा थींदो? न इतला, न एम्बुलेंस, न हवाई सर्विस। या ख़ुदा! शहर जे चइनी पासनि वारी जा दड़ा आहिनि, पर उहे एतिरा खूनख्वार न आहिनि जेतिरा जबल हूंदा आहिनि। वारी जंहिं ते पिया लेटो या अव्हां मथां बि अची वञे त को नुक़सानु न आहे। मूं वारी जे उन्हनि दड़नि सां खेचलूं कयूं आहिनि ऐं लुत्फ़ वरितो। शहर सॼो उन्हनि दड़नि ते मुश्तमिल। गंदगी जा ढेर, न पका रोड रस्ता, न पकियूं गलियूं ऐं घटियूं, हर तरफ़ वारी वारी। सर्दी जी मौसम में आरामी ऐं आरहड़ जे ॾींहंनि में लुकनि ऐं लुसाटण दौरान असल माण्हू जो मुंहुं खुलियो छॾे। राति जे वक़्तु घुप अंधेरो, बिजली जो नालो निशान ई नाहे। कंहिं वक़्तु शहरनि में म्यूनिसिपल कमेटियुनि जे तरफ़ां हथ बतियूं ॿरंदियूं हुयूं, उहे बि हिते अणलभ। जंगी कैफ़ियतनि वारो माहौल, ईअं लॻंदो इझो जंग जो सायरन वॻो ऐं इझो जहाज़ आयो। मिठी जा माण्हू एॾा साबिर, एॾा शाकिर। या ख़ुदा, इहो कीअं? उनजी ख़बर उन्हनि खे ई हूंदी, पर उन अंधेरे मूंसां हिकु भेरे अहिड़ी जुठ कई जहिड़ी ॿुड़े कई ॿारनि सां। हिकु राति एक्सचेंज मां कॉल ते ॻाल्हाए वापसि ईंदे पंहिंजे घर जो रस्तो ई वञाए वेठुसि। भलो थिए हिकु वाट वेंदे जो जंहिं दग लातो। प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद मसूद अहमद जो लिखियल ही लेख असीं अव्हां जे समातनि जे नज़र करे रहिया हुआसीं, जेको तर्जुमो कयो हो नौजवान लेखक नज़ीर साहड़। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन